अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबदो ऐं फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरियों शामिल कंदासीं हेडलाइन। मुल्क की आज़ादी के 75 साल थी विया आहिनि, पर इमरान खान के अञा ताईं यकीन नथो अचे। हू अञा ताईं भी ग़ुलामीअ खां आज़ादी वारी ॻाल्हि करे रहियो आहे। असांखे उम्मीद हुई त इमरान खान मोहब्बत जो पैगाम ॾींदो, पर ईअं न थियो। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो केरु साज़िशी आहे, न्यूट्रल साज़िशी, अदालत साज़िशी या इलेक्शन कमीशन साज़िशी आहे। इमरान खान जी चीफ ऑफ स्टाफ ते टीवी ते अची अवाम खे भड़काइण जी कोशिश कई। इमरान खान 4 सालनि ताईं मुल्क खे लुटींदो रहियो। इमरान नियाज़ी खे गुज़िरियल ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदे पघर निकिरी रहियो हो। शहबाज़ गिल इदारनि ख़िलाफ़ लिखियल स्क्रिप्ट ख़ानगी टीवी ते पढ़ियो। इमरान खान गैर कानूनी फंड हासिल कया ऐं उहे इलेक्शन कमीशन में ज़ाहिर न कया। नियाज़ी साहब 351 कंपनियुनि खां रक़म हासिल करे पाण ते ख़र्च कई। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पीटीआई सरबराह इमरान खान जा अकाउंट्स फौरी तौर मुंजमद करण जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान मुल्क ख़िलाफ़ ख़तरनाक साज़िश करे रहियो आहे। कानून जो फंदो तमामु जल्द इमरान नियाज़ी जी गिची में पवण वारो आहे। संदसि ॻाल्हियुनि मां लॻे थो त उहो कंहिं मिशन ते आहे। छा पीटीआई चेयरमैन आसमान तां लथो आहे? शहबाज़ गिल जो बयान पार्टी पॉलिसी ई नाहे त शोकाज़ नोटिस छो ॾिनो वियो? सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं केपीके इमरान खान जे हथनि मां निकिरी रहियो आहे। इहा संदसि नाकामी आहे। अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अवाम खे माइनस कंदड़ पाण माइनस थियण वारा आहिनि। आज़ादी ॾिहाड़े खे बर्बादी न बणाए वञे। 45 ॾींहं अहम आहिनि। ग़ुरबत सबबि अवाम आपघात करण ते मजबूर आहे। मिनी बजट अचण जो इम्कान। सिगरेट ऐं तमाकू वधीक महांगो थी वेंदो। पाकिस्तानी सिफारतकारनि खे मिलंदड़ रियायतुनि ते टैक्स में छूट ऐं ॿियूं रिवायतूं बहाल थियण जा इम्कान। $18 अरब क़ौमी ख़ज़ाने में आणण लाइ इज़ाफ़ी टैक्स उपाउ वठण लाइ ऑर्डिनेंस जारी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त जल्द ई IMF सां LOI ते सहियूं थी वेंदियूं। इंटर बैंक में $4 ₹4 सस्तो थी वियो। इंटर मार्केट में $217 ₹50 जो थी वियो। सिंध हाईकोर्ट स्कीम ट्रेटी मां कब्ज़नि बाबति डिप्टी कमिश्नर ओभर जी रिपोर्ट रद्द करे छॾी। सिंध हाईकोर्ट में स्कीम ट्रेटी में शहरियुनि जे प्लाटनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति केस जी ॿुधणी। अदालत तरफ़ां पुलिस ऐं रेंजर्स जी मदद सां परॾेही जा कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो हुकुम। सोहराब ॻोठ खां अॻिते परॾेही शहरियुनि जे प्लाटनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। स्कीम ट्रेटी खे नोगो एरिया बणायो वियो आहे। इहो ॿुधायो त ऑपरेशन न करण लाइ केतिरा फ़ोन आया। को ॾोहारी लिखी वञे मतिलब त कुझु नथो थी सघे। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। बलोचिस्तान खां आयल बोर जे पाणी में लाथ न आई। फरीदाबाद वेझो FP बचाव बंद ते पाणी जो दबाव बरक़रार। काछे जा केतिराई ॻोठ पाणी हेठि, कचा घर ड्रही पट पइजी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घरनि खे बचाइण जी कोशिशुनि में रुधल। सिंध सरकार तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि मुतासिरनि जी वाहुर न लधी।